अस्सलाम वालेकुम म्यूजिक ऑन डिमांड में मां तनी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम ख़बर हुजे कीअं आहियो ठीकु आहियो उमेद कयूं था त ठीकु हूंदो ऐं हमेशह वांगुरु अॼु बि असांजी इहा ई दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो सदाईं गुलनि जी अमे कंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो छो जो दुआ ई हूंदी आहे जेका असांखे खोड़ सारी मुसीबतुनि खां खोड़ सारी प्रॉब्लम्स खां ॿाहिरि कढी ईंदी आहे। सो बहरहाल प्रोग्राम खे असां स्टार्ट करे छॾियो आहे। अॼु थोरो टेक्निकल इशू जे करे असां थोरो लेट आया आहियूं पर ठीकु आहे सुभाणे खां पंहिंजो टाइम ते पुॼी वेंदासीं को मसलो कोन्हे को। सो बहरहाल जल्दी सां कॉल कयो ऐं प्रोग्राम में शामिल थी वञो। प्रोग्राम में को न को टॉपिक रोज़ वांगुरु अॼु बि हूंदो। अॼु जो जेको टॉपिक आहे थोरो इलाही छा चवंदा आहिनि मज़ेदार हूंदो ऐं फ़नी बि हूंदो छो जो असांजो जेको हमेशह थीम रहियो आहे या टॉपिक हमेशह रहिया आहिनि त उहे या त जनरल नॉलेज जा सुवाल हूंदा आहिनि या वरी का गुज़ारत हूंदी आहे या को सुवाल हूंदो आहे ऐं या वरी काई पहेली हूंदी आहे। त हिकु इहो जेको सुवाल आउं अॼु रखां पई इहो मां पहिरियां बि रखी चुकी आहियां पंहिंजे प्रोग्राम में पर वरी जेको आहे उनखे वापसि हो था कयूं रिवाइंड था कयूं त ॾिसूं था त कंहिंखे यादि आहे या कंहिंखे यादि न आहे। त अॼु जो जेको सुवाल आहे उहो इहो आहे त ॿुधायो था बल्कि त उहा कहिड़ी शइ आहे जेका उस में न सुकंदी बल्कि अञा वधी वेंदी आहे। सो उहा कहिड़ी शइ आहे ॾिसंदासीं त असांजा जेके कॉलर्स आहिनि केतिरे हद ताईं सही जवाबु ॾियनि था या केरु सही जवाबु ॾिए थो या केरु सही जवाबु नथो ॾिए। सो जल्दी जल्दी सां कॉल कयो ऐं जेको आहे 5 खां 7 वॻे ताईं तव्हां सां लाइव हूंदा मंडे टू फ्राइडे ऐं तव्हांजो पंहिंजे प्रोग्राम में 2 ॾींहं असांजी छुट्टी हूंदी आहे छो जो 2 ॾींहं त असांखे बि रेस्ट करणु ज़रूरी हूंदी आहे छो जो 5 ॾींहं कंटिन्यूअसली प्रोग्राम हूंदो आहे ऐं प्रोग्राम में जीअं थीम आहे असांजो त को न को असां वटि टॉपिक हूंदो को न को सुवाल हूंदो को न को गुज़ारत हूंदी या वरी गीत वग़ैरह बि तव्हां ॿुधंदा आहियो पंहिंजे फेवरेट सिंगर्स जा या तव्हांखे जेके पसंदि हूंदा आहिनि। सो बहरहाल असां जेको पूरो हफ़्तो मल्हायोसीं सेहरनि जो उहो सभिनी खे पसंदि आयो सभिनी ॾाढो इंजॉय कयो सभिनी फुल मतिलबु हिकिड़ो शादी जो माहौल हर कंहिंजे घर में सेहरा ॿुधी करे थी वेंदो आहे या जेके आहिनि उमेदूं जेके हूंदियूं आहिनि उहे वधीक उन में इंसानु हलियो वेंदो आहे। सो बहरहाल कॉल करण खां पहिरीं इहो ई चवंदसि त कॉल करण खां पहिरीं पंहिंजे टीवी जो वॉल्यूम म्यूट करे छॾंदा कयो बंदि करे छॾंदा कयो या ऑफ करे छॾंदा कयो छो जो हाणे म्यूट बंदि ऐं ऑफ 3 ऑप्शन हूंदा आहिनि इन खां वधीक त कुझु चई नथी सघां। सो ख़्यालु रखिजो हमेशह मां चवंदी आहियां पर काफ़ी जेके माण्हू आहिनि उन शइ जो ख़्यालु न रखंदा आहिनि टीवी जो वॉल्यूम ऑन हूंदो आहे जॾहिं बि तव्हां कॉल कंदा आहियो न डिस्टर्बेंस थी वेंदी आहे कम्युनिकेशन सही न थी सघंदी सिग्नल्स प्रॉब्लम अची वेंदो आहे विच ते जंहिंजे करे असां ॻाल्हि ॿोल सही न आहियूं करे सघंदा। सो बहरहाल मुंहिंजा जेके बि कॉलर्स आहिनि न्यू या वरी जेके पुराणा मुंहिंजा कॉलर्स आहिनि उहे त आहिनि ई आहिनि मूंसां गॾु ई हूंदा आहिनि हमेशह। सो तव्हां सभिनी जी थोराइती आहियां ऐं उन प्रोग्राम जीअं मतिलबु असां प्रोग्राम खे स्टार्ट कयो आहे तीअं सभिनी जो साथ रहियो आहे। हिन वक़्तु बि कॉल आहे कॉल वठंदासीं ॾिसंदासीं केरु किथां खां। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। हेलो जी भा केरु किथां खां? जिला शिकारपुर असदुल्ला मेहमान। जी भा कीअं आहियो ठीक ठाक? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम ॾिसो था? अल्हम्दुलिल्लाह लाइव वेठो ॾिसूं था। महिरबानी भा छा चवणु चाहींदो? जी छा चवणु चाहींदो प्रोग्राम में कॉल कई आहे? चवण इहो चाहींदो असांजो पहिरियों दोस्त आहे कराची में आहे छॾे वियो असांखे हुन ते गानो डेडिकेट करणो आहे शायदि उहो बि वेठो आहे लाइव प्रोग्राम ॿुधे थो असांजी फोन नथो खणे। अच्छा चलो ठीकु आहे उनखे त डेडिकेशन पहुची वेंदी पर असांजे टॉपिक ते ॻाल्हाइणु चाहींदो? तव्हांजे टॉपिक ते कहिड़े हिसाब सां मतिलबु असांजे प्रोग्राम हा सवाल जवाब हूंदा आहिनि त मतिलबु हिकिड़ो अॼु सवाल रखियो आहे असां जीअं गुज़ारत हूंदी आहे त उहा कहिड़ी शइ आहे जेका उस में न सुकंदी अञा वधी वेंदी आहे? सुकंदी वधी वेंदी आहे। हा अञा माना वधंदी आहे पर सुकंदी कोन्हे का उस में उहा कहिड़ी शइ आहे? पाशो थियो न ग़लति आहे अञा वधी वेंदी आहे उस में पाशुलो थोरी वधंदो आहे। चलो चलो ठीकु आहे लास्ट ताईं प्रोग्राम ॾिसजो त सवाल जो जवाब मिली वेंदो ठीकु आहे? अच्छा त हे लाइव ते तव्हां न आहियो? जी लाइव ई आहे लाइव प्रोग्राम आहे।
थैंक यू भाउ कॉल करण जे लाइ। ऐं भाउ जेको आहे पंहिंजे के मतिलबु ॾिठल फ्रेंड खे परचाइण जे लाइ चयो त को न को गीत जेको असां प्ले कंदासीं उहो उनजे नाले ते उनखे डेडिकेशन कंदो। सो असांजे तरफ़ां बि उनखे डेडिकेट कंदासीं असां सभु, मुंहिंजी टीम मां। ऐं छो जो गीतनि जे ज़रिए असां पंहिंजे फ्रेंड्स खे, पंहिंजे मिट माइटनि खे, पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे यारनि खे परचाए सघंदा आहियूं, या वरी पंहिंजे दिलि जी जेका ॻाल्हि करणी हूंदी आहे उहा गीतनि ऐं सॉन्ग्स ज़रिए असां उन्हनि सां कंदा आहियूं। सो बहरहाल अदा जे लाइ बि फरमाइश कई ऐं जेको आहे उहे बि चइनि त उहे बि प्रोग्राम ॾिसनि था कराची में। सो अदा जेके बि आहियो तव्हां पाण में परिची वञो। ऐं जेको आहे रुठल माण्हू सुठा न लॻंदा आहिनि, घणी देरि जेको आहे न उहो माण्हू न रुसे, छो जो चवंदा आहिनि घणी देरि बि जेकॾहिं तव्हां परे रहंदव त पोइ वरी हिक ॿिए खां परे रहण जी आदत थी वेंदी आहे, उहो ऑटोमेटिक पोइ वरी कुदरतनि में ईअं थींदो आहे त माण्हू हिक ॿिए खां परे रहिजी वेंदो आहे, आदत पइजी वेंदी आहे पोइ त भई ठीकु आहे हाणे हू पंहिंजे घर ख़ुशि ऐं पंहिंजे घर ख़ुशि। सो बहरहाल जल्दी सां कॉल कयो, नंबर स्क्रीन ते असांजो अची रहियो आहे। ऐं जॾहिं बि कॉल कयो पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजो नालो ज़रूरु मेंशन कराईंदा कयो। ऐं तव्हांखां पुछां या न पुछां पर तव्हां पाण जेको आहे ज़रूरु ॿुधाईंदा कयो त आउं कहिड़े शहर खां ॻाल्हायां थो या ॻाल्हायां थी, या कहिड़े सिटी खां, कहिड़े इलाइक़े खां तव्हांजो तालुक आहे, त उहो तव्हां ज़रूरु ॿुधाईंदा कयो। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम सलाम जी, मां मिसिस राजा सोलंकी थी ॻाल्हायां सकरन खां। कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो ठीकु ठाक? प्रोग्राम ॾिसो पिया? जी जी असां ॾिसूं पिया। सकरन खां पिया ॻाल्हायो न तव्हां? जी जी मां सकरन खां पई ॻाल्हायां। सकरन में गर्मी बि ॾाढी हूंदी आहे न? हा तमामु घणी गर्मी आहे। सिंध में मतिलबु सभ खां वधीक जेको आहे सकरन शहर गरम हूंदो आहे। हा बिल्कुलु। ऐं वरी लाइट बि त ईंदी वेंदी आहे? हा लाइट हूंदी कोन्हे का, इहो चवण असांजो त लाइट असां वटि सकरन में हूंदी कोन्हे को। सही, इहा बि ॻाल्हि सही आहे त लाइट ॾाढा सतायल आहियूं गर्मी जा। हाय हाय, त पोइ मां त इहो बि नथी चई सघां त कराची हलिया अचो, छो जो कराची में बि लोड शेडिंग आहे। हा न एतिरी कोन हूंदी जेतिरी सकरन शहर में आहे न, एतिरी कराची में या ॿियनि शहरनि में कोन हूंदी आहे। असांजी सकरन मशहूर आहे, मतिलबु हिते गर्मी घणी आहे। चलो कंहिं त ॻाल्हि में तव्हां मशहूर आहियो भला? जी कंहिं त ॻाल्हि में मशहूर आहियो? हा उहो त आहे। छा चवणु चाहींदो? न बसि ॿियो कुझु कोन था चवणु चाहे, तव्हांजो प्रोग्राम ॾिठो त असां चयो भला असां वटि कॉल करे ॾिसूं। सुठो लॻो इलाही, तव्हां कॉल कई ऐं ईअं कॉल कंदा रहो। ठीकु आहे, ॾिसंदासीं। तव्हांजा सिंधी गाना हूअं सुठा हूंदा आहिनि। हा असांखे पंहिंजी पसंदि जो गानो ॿुधायो न। हा ॿुधायो, उहो ज़रूरु प्ले कराईंदासीं। कहिड़ो आहे तव्हांजी पसंदि? हेलो शैला गुल जो गानो असांजो को बि हलो, चलो सही आहे, ठीकु आहे ठीकु आहे न। शैला गुल जो हा हा कोशिशि कंदासीं। ठीकु आहे, सही आहे, ओके, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। ऐं अदी जेको आहे सकरन खां असांखे कॉल कई, अदी गर्मी जी इलाही शिकायत कई त गर्मी घणी आहे हिते। ऐं वाक़ई में ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असांजा जेके बि सिंध जा जेके ॿिया शहर आहिनि नंढा वॾा सभु अची था वञनि, उन्हनि में ओॾे इलाही शदीद गर्मी पवंदी आहे। ऐं जेतिरी गर्मी थींदी आहे ओतिरी लोड शेडिंग कंदा आहिनि लाइट वारा। हाणे उन्हनि खे छा चइजे, उहो वीचारनि खे ख़बर आहे त असांखे माण्हू मतिलबु घणो कुझु चवंदा आहिनि, पर हू हुननि जो त कमु आहे, हुननि जी पंहिंजी ड्यूटी आहे, उन्हनि खे करणी आहे। सो चवंदा आहिनि त नौकिरी की त नखरा की, त नौकिरी त करणी आहे। पोइ हाणे कीअं बि हुजे तव्हांखे, तव्हां उनमें ख़ुशि हुजो या रंज हुजो या राज़ी हुजो, पर तव्हांखे करणी हूंदी आहे। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेको मुलाज़िम हूंदो आहे उहो वीचारो ई हूंदो आहे। सो बहरहाल उन ते लठ उन ते घणी वसंदी आहे मुलाज़िमनि ते। सो बहरहाल कॉल बि आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अभी खुश आयो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? के खुश लॻा थो, ठीकु ठाक? नालो त ॿुधायो। बरकत अली। बरकत अली भाउ, किथां पिया ॻाल्हायो? गिलगित अस्तौर खां भाउ। गिलगित? जी जी। गिलगित जे कहिड़े शहर मां? अस्तौर अस्तौर। अस्तौर? हा वाह वाह। अच्छा, उतां जी मौसम कीअं भला? थधी मौसम लॻी पई आहे, ॾाढी थधी। अल्लाह, हिते त एॾी गर्मी आहे, ॾाढी गर्मी आहे हिते। अच्छा हा न, थोरी थधि त हेॾां मोकिलियो भला। जाम मोकिलियो था, जाम। सही सही आहे, त ॿियो अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे, थधि खे भली इंजॉय कयो। ॿियो छा चवणु चाहींदो? गानो अदी असांखे ॿुधायो। जी अदा, कहिड़ो? कोई मुमताज़ मौलाई जो ॿुधायो। हल मुमताज़ मौलाई जो, ठीकु आहे, हूंदो त बिल्कुलु
ॿुधाईंदासीं। न न अदा बिल्कुलु अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे ऐं ज़रूरु अगरि लाइब्रेरी में मौजूदु हूंदो त असां ज़रूरु ॿुधाईंदासीं। ॿियो कुझु चवणो आहे? थैंक यू भाउ, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। ऐं भाउ असांखे गिलगित खां कॉल कई ऐं उन्हनि चयो त हिते त इलाही थधि आहे, हाणे असां वटि थधि त आहे कोन, ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां वटि गर्मी आहे। त भाउ जी वॾी महिरबानी, उन्हनि चयो तव्हां थधि भला मोकिले छॾिया तव्हां ॾे त सुठी ॻाल्हि आहे। अगरि ईअं हुजे हा त वाक़ई में असां हिक ॿिए खां थधि या गर्मी बि वठूं हा, छो जो शयूं डिवाइड करण बि सुठी ॻाल्हि हूंदी आहे, माण्हू विरहाए वंडे खाए त वधीक सुठो लॻंदो आहे। सो बहरहाल प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे। असांजो जेको आहे नंबर बि स्क्रीन ते अची रहियो आहे, जल्दी सां कॉल कयो ऐं ॾिसंदासीं त केरु हूंदो, किथां खां हूंदो। ऐं अदा खां त सवाल पुछोसीं कोन, पर हिन कॉलर खां असां ज़रूरु पुछंदासीं, ॾिसंदासीं त इनखे सही जवाबु अचे थो या न। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अभी चाला खुश आयो? मां बिल्कुलु ठीकु आहियां भाउ, तव्हां ॿुधायो? अल्लाह जा रहम शहबाब अली हैदराबाद खां। जी अदा, कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्लाह पाक जो रहम, तव्हां दुआ आहे, तव्हां ॿुधायो कुझु वेठा आहियो, तबियत सही अथव? अल्लाह जो शुक्र आहे। प्रोग्राम ॾिसो पिया भाउ? अल्हम्दुलिल्लाह। अभी हाणे ॾाढो तव्हां प्रोग्राम ॾिसो आहे, तव्हांखे ॾाढो लाइक कंदा आहियूं, माशाल्लाह तव्हांजो टैलेंट तमामु बहितरीन हिंदाव में। महिरबानी भाउ, महिरबानी। अच्छा, हैदराबाद जो सवाल ॾियो भाउ, गर्मी आहे? हाँ, अभी एतिरी गर्मी कान्हे, हवा ॾाढी तेज़ पई लॻे। हवा तेज़ आहे? वाह वाह। हाँ, ॾाढी हवा पई लॻे, थोरी मिटी मिटी आहे। सही 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 सही। दरिया में पाणी अची वियो या न? दरिया जो पाणी हेॾी कोन ईंदो आहे, मां तरंदो आहियां, तुंहिंजे जन्नत कंदो आहियां। अच्छा, वाह, जी जी, ज़बरदस्त। चलो ठीकु, ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ? बस अभी तव्हां नंबर ॾिनो था, प्रोग्राम हले पियो, मां चयो अभी कॉल कयूं, ॾाढो प्रोग्राम तव्हां माशाल्लाह सुठो लॻंदो आहे। महिरबानी महिरबानी भाउ। अच्छा, भला सवाल जो जवाब त ॾियो। हाँ, सवाल पूछो, चलो ट्राई कयूं था। सवाल रिपीट कयां? रिपीट चलो तव्हांजे लाइ करे छॾियां त उहा कहिड़ी शइ आहे जेका उस में बि न आहे सुकंदी? उस में बि न आहे सुकंदी, अञा वधंदी आहे। असां हिनखे पाछो चई सघूं था, पंहिंजो हलंदा आहियूं। छा पाछो जेको असां हलंदा आहियूं अभी माना उस में वधंदो आहे? न त उहो सुकंदो थोड़ी आहे, वधंदो थोड़ी आहे, हुन में हू त वधे थी शइ, उहो पाछुलो थोड़ी आहे। माना सुके नदी वधे थी? वधे थी, हा। अच्छा, और माइंड में अभी तो जवाब तो नाइ पर अची वेंदो, तव्हां वरी ॿुधी वठंदासीं, नॉलेज में इज़ाफ़ो थींदो। हा, नॉलेज में इज़ाफ़ो थींदो। प्रोग्राम खे लास्ट ताईं ज़रूरु ॾिसिजो। बिल्कुलु बिल्कुलु, अॼु त लाज़मी ॾिसंदासीं, क्वेश्चन जो जवाब त असांखे अचे न। हा बिल्कुलु, ऐं वरी पोइ तव्हां ॿियनि खां पुछिजो। बिल्कुलु बिल्कुलु, ट्राई कयूं था। ऐं अभी कोशिशि कजो, अभी शेला घुरिजो, कोई असांखे ॿुधाइजो। ठीकु आहे भाउ, ठीकु आहे, ज़रूरु। ओके, थैंक यू भाउ, थैंक यू थैंक यू। ऐं अदा हैदराबाद खां कॉल कई ऐं अदा चयो त उन्हनि खे बि सवाल जो जवाबु कोन आयो त उहा कहिड़ी शइ आहे जेका उस में ज़्यादा वधंदी आहे ऐं मतिलबु सुकंदी न आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त उहा कहिड़ी शइ आहे जेका उस में बि न आहे सुकंदी, अञा वधंदी आहे। त अञा हिन वक़्त ताईं त कंहिं बि सही सवाल जो जवाबु न आहे ॾिनो, ऐं छा ख़बर ॾिनो हुजे। फ़िलहाल तव्हां कुझु नथी चई सघां, लास्ट में ई चवंदमि या ॿुधाईंदमि। त कॉल आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, भाई ख़ुश आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां भाउ, तव्हां ॿुधायो? मथे मथे ॻाल्हि खे त मुबारक हुजे। मां शिकायत ॻाल्हायां थो, अब्दुल रज़ाक। अच्छा, ठीकु आहियो भाउ? जी जी जी, ख़ुशि लॻा पिया? तव्हांजो मौज़ू माफ़ करो न उन ॾींहंनि में। जी जी जी, बिल्कुलु बिल्कुलु। हेलो जी जी भाउ जी, तव्हां सवाल कयो त शिकायत जो आचार छो मशहूरु आहे? हा बिल्कुलु, छो मशहूरु आहे? मां ॿुधायांव? बिल्कुलु ॿुधायो। हिकु त असांजी आबहवा सुठी आहे हिते। अच्छा, गर्मीअ जे मौसम में, सर्दीअ मौसम में, ॿियो पाणीअ सां सुठो आहे। पाणी सुठो आहे? अच्छा, जंहिंजे करे आचार में बदबू या धप ख़राब न थींदो आहे। अच्छा, पर पाणी जो अचार सां माना तालुक आहे? छो जो का अचार अहिड़ी हूंदी आहे जंहिंमें पाणी न हूंदो आहे? पाणी कीअं न हूंदो आहे? पाणी सां शइ ठहंदी न न। जेका ऑयल वारी अचार हूंदी आहे जंहिंमें तेल हूंदो आहे। पाणी मसाले वारो, मसाले वारे में विझ पाणी न पवंदो, मसालो कीअं मिलंदो शोभे सां? अच्छा, मतलब पाणी जी माना ख़ुशूसियात आहे। जी 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 जी, वाह ज़बरदस्त, तमामु सुठी, वाकई में ई मशहूरु आहे। शिकारपुर जो अचार पूरी दुनिया में मशहूरु आहे, मतिलबु ईअं चई सघे थो। बिल्कुलु, जाते ॾिसंदो माण्हू पाणी भरिजी वेंदो आहे। हा बिल्कुलु सही था चओ, जिते बि पाकिस्तानी रहंदा आहिनि उते शिकारपुर जे अचार जो मतिलबु ज़िक्र ज़रूरु हूंदो। अच्छा, ॿियो अॼु जे सवाल जो जवाबु ॾींदो?
हाँ अॼु जो सवाल आहे त उहा कहिड़ी शइ आहे जेका उस में न आहे सुकंदी? उस में न आहे सुकंदी बल्कि वधंदी आहे। न आहे सुकंदी? गर्मी में? न गर्मी मां मुराद माना छा? गर्मी में मुराद पगर थींदो हुजो। जी पगर सुकंदो न हो। अच्छा चलो ठीकु आहे, ॾिसंदासीं लास्ट ताईं त तव्हांजो सवाल सही आहे या न। वरी महिरबानी भाउ कॉल करण जी। ऐं अदा जेको आहे ॿ जेको आहे असांजा सवाल हुया जिन जा जवाब ॾिना ऐं ॾिसूं था त हाणे जेको पघर वारो जवाब उन्हनि ॾिनो उहो सही आहे या न। बाक़ी शिकारपुर जे अचार जे लाइ हुननि चयो त असांजो पाणी सुठो आहे, आबो हवा सुठी आहे, त पाणी जॾहिं अचार में पए थो त उहा मतिलबु उनजी हिकिड़ी पंहिंजी ख़ासियत वधी थी वञे ऐं उहा ज़ाइके में सुठी थी वञे। त शायदि ईअं हूंदो, छो जो ज़ाहिर ॻाल्हि आहे जेको शिकारपुर जा रहवासी जेके आहिनि उहे सही ॿुधाए सघनि था त इन जे पोयां हिस्ट्री छा आहे। सो बहरहाल गीत ॿुधंदासीं, तमामु ख़ूबसूरत, तव्हां बि इंजॉय कयो, मां बि कयां थी ऐं गीत खां पोइ वरी हाज़िर आहिनि। वेलकम बैक। जेको आहे तमामु ख़ूबसूरत ट्रैक अवां ॾिठो ऐं जेको आहे तव्हां बि इंजॉय कयो ऐं मां बि इंजॉय कयो। अच्छा कॉल आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो आवाज़ काथे? हेलो कॉल डिस्कनेक्ट थी वई छो जो शायदि सिग्नल्स प्रॉब्लम हुयो त जेको आहे कॉल डिस्कनेक्ट थी वई। बहरहाल जॾहिं बि कॉल कयो पंहिंजी टीवी जो वॉल्यूम म्यूट करे छॾंदा, कयो बंदि करे छॾंदा। कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु किथां खां? सुञाणा अल्लाह केरु थी ॻाल्हाए? अल्लाहु अकबर। आरज़ू आहे, मां बड़ी नाटक पई कयां, ड्रामो। ॿुधायो बाजी कीअं आहियो? ठीकु ठाक? मां केरु आहियां? मां चयो मां मिड़ी ग़लति नाला वठी करे तव्हांखे सटायां पई, कॾहिं चवां थी आरज़ू, कॾहिं चवां थी शाज़िया, कॾहिं चए थी मतिलबु सभिनी कॉलर्स खे न। अलाए कीअं तुंहिंजो नालो ई ए सां शुरू थिए थो, मां कीअं माना विसारींदमि। हाणे भला सही त मन मां हूअ सही वरितो न, ए सां शुरू आहे न। हा न अफरोज जी। अफरोज जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ॾिसो मिड़े आउं सताया पई तव्हांखे त मां ॾिस अफरोज छा थी चवे, मूंखे यादि हूंदो आहे हर कॉलर जो आवाज़ सुञाणे वेंदी आहियां। बाक़ी तव्हांजो इख़लाक़ी मसइला ईअं सभिनि सां ईअं ॻाल्हाईंदा आहियो, मतिलबु तव्हां पाण एतिरा सुठा आहियो, एतिरा ख़ूबसूरत आहियो, अल्लाह पाक हर चीज़ तव्हांखे नवाज़ियो आहे। जेको आहे बसि इहा ॾिसण वारी जी जेका न नज़र हूंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मूंखे इहे माण्हू न वणंदा आहिनि जेके एटीट्यूड रखंदा आहिनि या वॾाई कंदा आहिनि। बिल्कुलु तव्हां भाई सभिनि खां मथां सही ॻाल्हाईंदा, मां चवंदी आहियां पहिरियां होस्ट हुजनि जहिड़ा प्रोग्राम हलंदा हलनि। महिरबानी महिरबानी। अच्छा अफरोज अॼु जो सवाल ॿुधो आहे? बाक़ी लाइट तो हींअर आई आहे। अल्लाह लाइट हिन वक़्तु आई आहे। अच्छा लाइट वारनि खे छा चवां मां, मूंखे कुझु चई बि नथी सघां। अच्छा सवाल त ॿुधल हूंदई अफरोज अॼु जेको मां सवाल रखियो आहे न उहो शायदि तव्हांजो ॿुधल हूंदो, पर आउं रिपीट कयो आहे वरी हिन प्रोग्राम में, त ॾिसंदासीं तव्हांखे यादि आहे या न। त उहा कहिड़ी शइ आहे जेका उस में वधीक जेको आहे सुकंदी न आहे, अञा बि वधंदी आहे? कहिड़ी शइ आहे? अञा वधंदी आहे। हा अचानक वरी कॉल कयो, यादि बि न आहे, काफ़ी टाइम हुजे त पोइ मां यादि करे वञा, हाणे यादि न आहे छा कयां। छा करी बसि विड्रॉ कर, मक़सदु ठीकु आहे, आख़िर में ॾिसजां त कहिड़ी शइ आहे उहा। ठीकु आहे ॾिसंदमि पोइ बि। ॿियो छा चवणु चाहींदो? ॿियो सभु ॿुधाईंदमि। छा ॿुधाईंदो? सॉन्ग ॿुधायो, कहिड़ो सॉन्ग? मूंखे हाणे जो हाणे दे सोना सोनो छलेड़ो, मूंखे हाणे जो हाणे दे सोना सोनो छलेड़ो, अॼु आणे दे सोना सोनो छलेड़ो, अॼु आणे दे सोना सोनो छलेड़ो, मूंखे हाणे जो हाणे दे सोना सोनो छलेड़ो, मट वठी अची ॿिए शहर मां, मट वठी अची ॿिए शहर मां, भलो हूंदे लाड़े काणे सोना सोनो छलेड़ो, भलो हूंदे लाड़े काणे सोना सोनो छलेड़ो, अॼु
आणे दे सोना सोना छलेड़ो मुखे हाणे जो हाणे दे सोना सोना छलेड़ो। वाह 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 वाह, हाणे जो हाणे मतलब ये तो किथा हाणे जो हाणे। ओके, अल्लाह हाफिज़ बाजी। अल्लाह हाफिज़ अफरोज, अल्लाह हाफिज़। ऐं इलाही सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए करे अफरोज खे मां इलाही तंग कयो त पुछंदी आहियां न सुञाणो नालो मतलब त पाण ॿुधायो त मां केरु थी ॻाल्हायां। सो बहरहाल आऊं सभिनी कॉलर्स जा नाला बि खणंदी हलंदसि त जेके नाला मूंखे यादि हूंदा या जेके वरी रहिजी वञनि त उन्हनि सभिनी खां पहिरियां माज़रत। हिकु त मां नाला इन लाइ आहियां हाणे घणा खणंदी छो जो सभु कॉलर जेके आहिनि उहे मुंहिंजा शामिल थी चुका आहिनि, मुंहिंजा सभु पुराणा कॉलर हिते सभु शामिल आहिनि मूंसां हिन प्रोग्राम में। त वधीक सुठो लॻंदो आहे त जेके बि मुंहिंजा कॉलर आहिनि न्यू हुजनि या पुराणा उहे सभु शामिल थींदा आहिनि त जल्दी जल्दी सां कॉल कयो। स्क्रीन ते नंबर अची रहियो आहे ऐं जेको आहे मंडे टू फ्राइडे अॼु तव्हां सां गॾु हूंदो आहे। अॼु मूंखे तार ॾाढो तंग कयो आहे छो बार बार जेको आहे उहा अटके पई। ऐं सो बहरहाल सभई जेके बि कॉल कयो था उहे पंहिंजी जेका म्यूट वारे बटन ते ॾाढो ध्यानु रखंदा कयो छो जो जॾहिं बि कॉल कयो त कॉल खे जेको आहे टीवी जो वॉल्यूम उनखे बंदि करे छॾींदा कयो, म्यूट करे छॾींदा कयो या वरी ऑफ करे छॾींदा कयो। सो बहरहाल कॉल बि आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, शाला बाजी ठीक आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो ठीकु ठाक? जी मां सफ़ा ठीकु आहियां। तव्हां बिल्कुलु ठीकु आहियो? न बा एॾी गर्मी लॻी पई आहे। अई बा पोइ हाणे छा कजे? किथे गर्मी थी आहे एॾी? अल्लाह एॾी ज़मीन ते उस ते छो थी निकिरी ॿाहिरि? हा इहा ॻाल्हि त आहे, बसि गर्मी हुजे सर्दी ॿाहिरि त निकिरणो आहे। ऐं ज़ुल्म, पोइ अॼु त प्रोग्राम न ॾिसंदा हूंदव तव्हां? हलिया माना ॾिस माना तव्हां बि पंहिंजो बंदोबस्तु करे वेठा आहियो न। हा इहा बि ॻाल्हि आहे, बंदोबस्तु खां सवाइ माण्हू रही नथो सघे न। ॿियो ॿुधायो ठीकु ठाक? घुराईंदासीं इंशाअल्लाह, ज़रूर घुराईंदासीं। अच्छा हा तव्हांजी लाइट ठही वञे पोइ। अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि पुछणी, तव्हां सवाल ॿुधो आहे? हा सोचे ॿुधा। अम्मी ॿुधायो मतलब इहो मम्मी खां पुछई? अल्लाह हा चलो ॾिसंदासीं लास्ट में त सवाल जो जवाब सही आहे या न। ॿियो छा चवणो आहे? ॿियो कुझु चवणो आहे? गर्मी लॻी पई आहे, पंहिंजो नंढड़नि ॿारनि जो इलाही सॼो ख़्यालु रखो, थधियूं शयूं वापरायो, गरम लॻी पई आहे। हा बिल्कुलु ॾाढो सुठो मैसेज ॾिनो हिकिड़े क़िस्म जो तव्हां त इन शइ खां जेतिरो थी सघे बचिजे गर्मी खां न। हाँ बस एहतियात कयो, घरनि में रहो, ॿाहिरि न निकिरो, इलाही गर्मी लॻी पई आहे। हा इलाही गर्मी आहे, तव्हां पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं गर्मी खां बचो, ठीकु आहे? हा बिल्कुलु। ओके अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। ऐं सोबो देरि खां असांखे अती कॉल कई हुन चयो ॾाढी गर्मी आहे ऐं गर्मी त वाकई पूरे पाकिस्तान में आहे, इलाही आहे। सो बहरहाल गर्मी भी पंहिंजी जाइ ते इंजॉय कबी आहे ऐं सर्दी भी कबी आहे। त हाणे इहे ॿई मौसम बल्कि चारई मौसम असांखे इंजॉय करणियूं आहिनि। गाने जो गीत जो भी टाइम थियो आहे, ख़ूबसूरत ट्रैक ॿुधूं था, उन खां पोइ वरी ख़ूबसूरत ट्रैक तव्हां ॿुधो, आऊं बि ॿुधो ऐं तव्हां सभिनी इंजॉय कयो। अच्छा सभिनी जेको आहे जेके मुंहिंजा पुराणा कॉलर्स आहिनि ऐं तव्हां कॉल ॿुधी हूंदी, सभिनी चयो त जेको आहे थीम थोरो चेंज कयो आहे तव्हां हिन प्रोग्राम जो। त ॾिसो न्यू शइ हूंदी आहे न, उन में कुझु न्यू हुजणु खपे। त आउं चाहियां बि ईअं पई त के अहिड़ी नोयत जो प्रोग्राम हुजे जंहिंमें सॉन्ग्स बि हुजनि, छो जो हमेशह माण्हू फरमाइश बि कंदा हुया या जेको आहे चवंदा हुया त तव्हां सॉन्ग बि ॿुधायो। त इहा सुठी ॻाल्हि आहे त हिन में तव्हांखे हर शइ मिली थी वञे, तव्हांखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिले थो, सॉन्ग ॿुधण जो मौक़ो मिले थो, अगरि महिमान आहिनि त उन्हनि सां मिलण जो मौक़ो मिले थो, त हिन ॿियो छा खपे। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। क्या हाल है? ठीक आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक।
छा पिया कयो कीअं प्रोग्राम पिया कयो मां सोचां पई त केरु पियो ॻाल्हाए सोचो भला ॿुधायो त सही केरु आहियां मां ॿुधायांव न तव्हांखे यादि कोन ईंदो मूंखे यादि त अची चुको आहे जी जी न चलो ठीकु आहे ॿुधायो मूंखे त कास्ट बि ख़बर आहे तव्हांजी केरु था ॻाल्हायो अच्छा ॿुधायो पेड़नि जे शहर जी आहे सही हाणे पेड़नि जी जिते पेड़ा मशहूर आहिनि न तव्हांजे शहर जा जी न ॾिसो तव्हां न ग़लति ॿुधायो अच्छा तव्हां ग़लति ॿुधायो जी जनाब चलो भला घोटकी में छा मशहूर आहे घोटकी जो छा मशहूर आहे पेड़ा आहिनि लेकिन मां घोटकी जी त कोन आहियां बाक़ी किथां जा आहियो तव्हां न तव्हां मूंखे चयो मां तव्हांखे ॿुधायां थी मां तव्हांखे सुञाणियां थी तव्हां ॿुधायो न हा त पोइ मतलब मूंखे आवाज़ उन सां मैच लॻे पियो ऐं सोचो मुस्कान था ॻाल्हायो तव्हां न मां मुस्कान कोन थी ॻाल्हायां ॿी ॻाल्हि त मां पहिरियों दफ़ो हिन प्रोग्राम में कॉल हा तॾहिं त पर आवाज़ त मैच थिए थो बिल्कुलु मां वरी भुलिजी वियमि कीअं आहियो ठीकु आहियो तमामु सुठा पिया लॻो तव्हांजी ड्रेस तमामु प्यारी आहे महिरबानी ऐं माशाअल्लाह अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे अल्लाह साईं तव्हांजे प्रोग्राम खे अञा अॻिते वधाए तरक़ी खां सुठो हले आमीन आमीन पर नालो त ॿुधायो मुंहिंजो नालो साबरा आहे मां कराची मां पई ॻाल्हायां मूंखे हिकिड़ी फरमाइश करणी हुई मूंखे नजफ अली जो गानो ॿुधणो हुयो जेको चूड़ियूं वॼनि थियूं ठीकु आहे इहो त ज़रूरु ॿुधाईंदासीं पर जेको तव्हां नालो छा ॿुधायो पंहिंजो साबरा नजीबुल्ला अच्छा न सुठो लॻो तव्हां फर्स्ट टाइम कॉल कई तॾहिं तव्हां वरी थोरो कंफ्यूज़ थी वियसि न तव्हां चओ त उहा बि न आहियां मां मुंहिंजो पोइ अलाए केरु आहे अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो हमेशा आमीन आमीन ईअं ई बसि दुआ कयो ऐं ईअं ई प्रोग्राम में कॉल कंदा कयो जी जी ज़रूर इंशाअल्लाह बस मुझे इहो ख़्वाहिश भेण प्यारी आहे तूं ॾाढी माशाअल्लाह मूंखे ॾाढी सुठी थी लॻे महिरबानी साईं तव्हांखे ख़ुशियूं ॾेखारे हमेशा ख़ुशि रखे आमीन आमीन ऐं अल्लाह साईं तव्हांखे तरक़ियूं ॾे आमीन बहरहाल पंहिंजी न्याणी आहे तूं सिंधी बिल्कुलु ऐं जेको आहे सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए करे प्रोग्राम में तव्हां कॉल कई इलाही सुठो लॻो ऐं वॾी महिरबानी एॾियूं खोड़ सारियूं दुआऊं ॾियण जे लाइ दिलि सां कॉल करण जे लाइ ऐं इलाही सुठो लॻंदो आहे जॾहिं सभु बिना कंहिं ॾिसो मतिलबु जेके तव्हांखे एतिरियूं खोड़ सारियूं दुआऊं ॾिए त तव्हां हमेशह पंहिंजे पाण खे ख़ुशनसीब सम्झंदा कयो ऐं मूंखे हमेशह खोड़ सारियूं दुआऊं मिलंदियूं आहिनि ऐं अदी बि मूंखे इलाही जेको आहे दुआऊं ॾिनियूं तव्हां सभिनी ॿुधियूं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे अदी साबरा सो वॾी महिरबानी कॉल करण जी ऐं ईअं कॉल कंदा रहिजो ऐं ब्रेक जो बि टाइम थियो आहे त ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻॾायूं वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर प्रोग्राम में भली कार कयूं था ऐं कॉल में कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम मैं बिल्कुल ठीक उरूज आप सुनाए कैसी ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह मैं ठीक हूँ बस आपसे मुझे बहुत गुस्सा है मुझे ज़्यादा पावर होती है सर मेरा कॉल लग रहा मतलब नहीं लग रहा था जब लगता है तो कट हो जाता है तो मुझे बहुत गुस्सा आता है और मुझे इतनी टेंशन होती है ना अच्छा किस पे गुस्सा आता है मतलब कॉल पे या एनडी भाई पे या मुझे अपने आप पे गुस्सा आता है अपने आप पे अल्लाह हाँ जी आपकी अभी तो कॉल लग गई ना आपकी अभी शुक्र है अल्लाह पाक का कि कॉल लग गई अगर नहीं लगती तो पता नहीं क्या हो जाता अच्छा कितनी बार नंबर ट्राई किया सही से बताना अभी मैं बहुत मसला ट्राई करती हूँ अभी जब मैं देखूंगी ना मैंने कितने मसला ट्राई किया फिर मैं कल आपको बताऊंगी अभी कॉल चल रहा है ना कॉल से बात चलो चलो ये भी सही है अच्छा क्या कहना चाहोगी उरूज मैं अच्छा मेरी फरमाइश तो पूरी हो रही है मैं वेट कर रही हूँ कौन सी फरमाइश आपको आप भूल गई हाँ ना मतलब आप मुझे भी भूल जाओगी नहीं नहीं आपको नहीं भूल सकती लेकिन फरमाइशें बहुत सारी होती है ना तो आपकी कौन सी थी थोड़ा बता दो आपको मेरी फरमाइश नहीं बोलनी चाहिए कौन सी सॉन्ग की तो नहीं थी आपको किसी को बुलाने की फरमाइश है ना हाँ मैंने ये कहा था ना कि दादू को नौमी भाई को वैसे तो मैं नाराज हूँ दादू से नौमी भाई से फिर भी बोल रही हूँ और अंकल को इनवाइट करो अंकल कौन है फिर अल्लाह आतिफ अंकल अरे भाई उनको इनवाइट करके मुझे अपना प्रोग्राम नहीं बंद करवाना मैं नहीं बोल रही हूँ अच्छा उरूज बात सुनो उरूज
जी आपकी। अच्छा सुने, मेरी बात सुने, आबिद और नोमान और आपके दादू साहर भाई, एक दिन अगर ये तीनों आ गए ना स्क्रीन पे, सारे लोग अपने टीवी जो है वो तोड़ देंगे पक्का। नहीं आपकी ऐसी बात नहीं है, तो कुछ भी नहीं है, तो सब खुश हो जाएंगे। आपको पता है, तो जब अंकल मम्मी भाई दादू स्क्रीन के सामने आएंगे ना, सब इतने खुश हो जाएंगे और सब कॉल करेंगे, बार बार पास करने की कोशिश करेंगे। अच्छा चलो ठीक है, एक दिन हम ये रिस्क जरूर लेंगे। और कुछ कहना चाहोगी? इंशाल्लाह आप मैं कब से वेट कर रही हूँ और मैं आपसे नाराज हूँ। और अच्छा आज गेस्ट कौन है? आज गेस्ट है या नहीं? आज गेस्ट नहीं है, आज आप ही गेस्ट हो। मैं तो गेस्ट नहीं हूँ। मैं आप नहीं हो, आप गेस्ट हो ना, जाहिर सी बात है, जब गेस्ट नहीं होते तो कॉलर्स ही गेस्ट होते हैं मेरे। अच्छा जी। अच्छा आपको मुझे सॉन्ग सुनाए? मैं अपनी आवाज में? हाँ जी। वाह अल्लाह, फिर मतलब तुम्हारा प्रोग्राम क्या है रोज सबकी टीवियां तोड़ने का? अरे नहीं आपकी ऐसी बात नहीं है। ऐसी बात है, अब मैं गाऊंगी तो मतलब बात खत्म हो गई ना फिर तो। सारे सिंगर नहीं, आप ही बोल रही है कि जब कुछ हो जाएंगे आप सिंगर बन जाओ। अल्लाह अकबर, मेरी आवाज इतनी अच्छी नहीं, मैं सिंगर बन जाऊं तो सारे सिंगर मिलकर मुझे मारेंगे कि क्या कर रही नहीं, आपको कोई हाथ नहीं लगा सकता, कोई भी। अगर जिसने भी कुछ भी कहा ना, सबसे पहले मैं उसके ऊपर केस करूंगी। ओह माय गॉड चलो ठीक है, कभी मैं भी जो है ना वो गुनगुनाऊंगी, लेकिन अभी नहीं, अभी फिलहाल कुछ भी नहीं, क्योंकि किसी जाहिर सी बात है सिंगर्स बहुत सारे, किसी अच्छे सिंगर का गीत सुने किसी अच्छे सिंगर का सॉन्ग सुन लेते हैं, सही है? ओके ठीक है अरूज, वालेकुम सलाम। चलो अल्लाह हाफिज़ और अल्लाह आपको खुश रखे। उरूज असां हुई ऐं सभिनी खे ख़बर आहे त उरूज हमेशह असां नाराज़ हूंदी आहे, पर उन जी नाराज़गी में बि प्यार हूंदा। पर उरूज जेका असां फरमाइश कंदी आहे त उहा जेका आहे उहा शायदि हिन सदी में पूरी न थी सघे, ऐं कॾहिं पूरी करण जी कोशिशि बि कंदासीं, अहिड़ी बि ॻाल्हि कोन्हे का। पर जेको आहे उरूज मां रोज़ हिननि खे ॾिसंदी आहियां, वरी मां पंहिंजे प्रोग्राम में बि हिननि खे घुरायां, त माना उहो प्रोग्राम कीअं थींदो तव्हां पाण सोचो। सो बहरहाल जेको आहे नोमान त मुंहिंजे साम्हूं वेठो आहे, वॾो हो पियो करे त मतिलबु अच्छा असांखे प्रोग्राम में न थी घुराए, पर जेको आहे कोशिशि कंदासीं, हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो रखंदासीं जेको पंहिंजी पूरी टीम खे जेको आहे असां घुराईंदासीं, ऐं सभिनी जी ख़्वाहिश आहे त असां ॾिसूं त साहर भाउ केरा, नोमान केरा, आबिद केरा, अमानुल्ला केरा, एंडी शर्मा केरा, त उहो सॼो हिकिड़ो ग्रुप जेको आहे उहो ईंदो, ज़रूरु ईंदो, ऐं साइड ते वेठी हूंदसि उहो सभु तव्हां सां गॾु हूंदा, ठीकु आहे न? सो बहरहाल वॾी महिरबानी कॉल करण जे लाइ। अच्छा प्रोग्राम जो टाइम भी बिल्कुल जो है भजंदो पियो वञे ऐं तक़रीबन ख़त्म ई थियण वारो आहे। सो कॉल वठंदासीं ऐं ॾिसंदासीं त केरु आहे, किथां खां आहे, ऐं जितां बि तव्हां ॻाल्हाईंदा आहियो त पहिरियां पंहिंजे शहर जो पंहिंजो नालो ज़रूरु मेंशन कराईंदा कयो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भाउ केरु किथां खां? टन्नो मोहम्मद खां, नादिर अली। जी नादिर भाउ कीअं आहियो, ठीकु ठाक? जी अल्हम्दुलिल्लाह। छा चवण? मां बिल्कुलु ठीकु। प्रोग्राम ॾिसो पिया? हाँ जी जी ॾिसूं पिया। अच्छा टीवी जो वॉल्यूम ऑन आहे या पाण में ॻाल्हायो पिया? न पाण में ॻाल्हायूं पिया। पाण में ॻाल्हायो पिया, छा पिया ॻाल्हायो पाण में? कचहरी खपे। कचहरी? मूंखे तव्हां प्रोग्राम में कॉल करे कचहरी वरी पाण में, इहो त माना सही न आहे। जी 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 तो जी जी। अच्छा छा चवणो आहे? जी सॉन्ग ॿुधणो आहे। कहिड़ो? अहमद मुगल जो। कहिड़ो? अहमद मुगल जा त खोड़ सारा आहिनि। कहिड़ो तव्हांजी पसंदि जो ॿुधाए छॾियो। चलो ठीकु आहे, ओके अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। ऐं जेको आहे मतिलबु ॾिसो सादा माण्हू ॾाढो सुठो लॻंदा आहिनि। मां चवां थी त माना कॉल तव्हां मूंखे कई आहे, वरी पाण में ॻाल्हायो था त चए थो हा जी जी। सो इहे हूंदा आहिनि सादा माण्हू। सो सुठो लॻो इलाही तव्हां भाउ कॉल कई। ऐं अहमद मुगल जेको जेकॾहिं हूंदो सॉन्ग त ज़रूरु प्ले कंदासीं, कॉल बि कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। याली मदद मोलाली मदद भाउ कीअं आहियो, ठीकु ठाक? सब ख्याल लॻो पियो आहे, जीअं पिया कराची में अभी ते भला लेट थी वियो। बस सदा कॾहिं कॾहिं लेट बि अचबो आहे। तव्हांजी मर्ज़ी बाबा माण्हू आहे, छा कयूं? हा न ट्रैफिक जाम हुई, इन जे करे असां लेट थी वियासीं। हा जी असांखे गानो ॿुधायो को सलमान पिनी जो अरे चंद पिनी तो ॾिठो न आहे। अच्छा चलो सही आहे। मां त गानो ॿुधाईंदमि पहिरियां दोस्तनि खे सलाम ॾिनमि, अली गुल भट्टी खे, परवेज़ चीमो खे, गुप्तार खोतो, रमीर खोतो, उद्दार खोतो,
जी जी भला त इन्हनि ॾींहं रमिया तव्हां सलाम दे नवां थिया का वालेकुम सलाम ठीक है अदा तव्हां जेको गानो चयो उहो अगरि हूंदो त ज़रूर प्ले कंदासीं अभी मां गानो ॿुधाईंदमि तोखे ॿुधाईंदो ठीकु आहे ओके ॿुधायो कुर्ब ॾिसो या न ॾिसो असां रात रसूं हंध खट न ॾिसो असां बसो हंध खट न ॾिसो असां पत ते बसो कुर्ब ॾिसो या न ॾिसो असां रात रसूं अपणिया थानल पाणी ढुक पिलाओ अपणिया थानल पाणी ढुक पिलाओ कुर्ब ॾिसो या न ॾिसो असां रात वाह 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 ज़बरदस्त ऐं अधु जेको आहे ॾाढो सुठो जेको आहे गीत ॿुधायो त कुर्ब ॾिसो या न ॾिसो असां राति रहिसूं हंधि खट न ॾिसो असां पट ते बहसूं त माना इहो त माना ज़िद में माण्हू केॾे वञे केरु कुर्ब न ॾे वरी तव्हां होॾे वेंदो वरी बि माना हंधि न मिले त पट ते वेही रहंदो सो बहरहाल सुठो आहे शाइरी सुठी आहे कॉल आहे इन ख़ुशी में कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम मां बिल्कुलु ठीकु मीर मोहम्मद भाउ तव्हां ॿुधायो कीअं ठीकु ठाक पघर चलो सही आहे ठीकु आहे ठीकु आहे ॿियो छा चवणु चाहींदो भाउ फरमाइश कंदमि अगरि पूरी कंदव त जेको आमिर शाह जो सॉन्ग आहे जेको नए ड्रामे में आयो ड्रामे में उहो महिरबानी हुई कुझु यादि आहे कुझु ॿोल यादि आहिनि जी ॿोल यादि आहिनि गाने जा ना जी यादि न आहे एतिरो यादि न आहे कयो लेकिन आयो नओं गानो आहे जेको दुआ मेमन वादनी में अच्छा चलो ठीकु आहे अगरि हूंदो त ज़रूर प्ले कंदासीं ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ डेडिकेट कंदमि साहिर भाउ खे गुलरेज पांडे खे सिमाज सनावला खे फरमान भुट्टो ॾेरकी खां वसा मंजूर दुबई खे ठीकु आहे भाउ ठीकु आहे ओके भाउ अल्लाह हाफ़िज़ मीर मोहम्मद भाउ जेको असांखे कॉल कई ऐं जेको आहे न्यू ट्रैक आहे जंहिंजे लाइ हुन फरमाइश कई आहे पर हूंदो त ज़रूरु असां उहो प्ले कंदासीं ऐं असां बि ॿुधंदासीं तव्हां बि ॿुधजो पर जेकॾहिं न हूंदो त पोइ वरी असां पंहिंजी पसंदि ते को न को ट्रैक ज़रूरु प्ले कंदासीं ऐं उहो सभिनी खे डेडिकेट हूंदो मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजी पूरी टीम जे तरफ़ां ऐं अदा जी वॾी महिरबानी असां रेगुलर कॉलर आहे हमेशह कॉल कंदो आहे हमेशह टॉपिक ते बि ॻाल्हाईंदो आहे पहिरियां बि जवाबु ॾेई चुको हाणे बि उन्हनि पंहिंजे सवाल जो जवाबु ॾिनो आहे ऐं आख़िर में आऊं बि ॿुधाईंदसि त सही जवाबु आहे या न या वरी ॿी का शइ आहे त तक़रीबन त कुझु माण्हुनि जवाबु जेको आहे सही ॾिनो आहे ऐं कुझु जेको आहे उहो सही न आहिनि सो बहरहाल जेको आहे कॉल कयो जल्दी जल्दी सां टाइम बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे न बल्कि ख़तमु थी वियो आहे सो बहरहाल वरी ज़िंदगी रही त सुभाणे गॾु हूंदासीं कंहिं नए टॉपिक सां गॾु हूंदासीं कंहिं नवनि गीतनि सां गॾु हूंदासीं कंहिं नयुनि कचहरियुनि सां गॾु हूंदासीं तेसि ताईं मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे दुआ में यादि रखिजो ऐं आख़िर में मां जेको सवालु रखियो त उहा कहिड़ी शइ आहे जेका उस में नाहे सुकंदी बल्कि वधंदी वेंदी आहे त उहा वाक़ई में पघर आहे गर्मी जेके चवंदा आहियूं छो जो जेतिरो असां उस ते बीहंदा आहियूं त पघर अञा वधंदो वेंदो आहे सुकंदो न आहे त पघर सिर्फ़ु उहा शइ आहे जेका उस ते नाहे सुकंदो अञा वधंदो वेंदो आहे त जिन पघर चयो उहे बिल्कुलु सही हुया ऐं जिन वरी कुझु ॿियो चयो पाछूलो या अहिड़ो कुझु ॿियो त उन्हनि खे ख़बर पइजी वई हूंदी त जेको सवाल जो जवाबु हुयो उहो आहे पघर त पघर कहिड़ी शइ आहे त जेका उस ते सुकंदी न आहे न वधंदी आहे उहा पघर आहे सुभाणे ताईं मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदो इजाज़त दुआ में यादि अल्लाह हाफ़िज़ बाय बाय